नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त कराची शहर में गुज़िरियल ईद दौरान गुज़िरियल साल जी भेट में कारोबार तक़रीबन 86% घटि रिकॉर्ड कयो वियो आहे। कोरोना वायरस ऐं लॉकडाउन मुल्क जे ॿिनि शहरनि वांगुरु कराची जे नंढनि वापारियुनि जी ईद सीज़न खे बि पिणु मुतासिर कयो। ईद सीज़न में वापारी मर्कज़ सिर्फ़ 10 ॾींहनि में महदूद वक़्त लाइ खोलिया विया। इन दौरान वापारियुनि मुश्किल सां 5 खां 6 अरब रुपयनि जूं शयूं विकिरो कयूं। अहिड़ी तरह हलंदड़ साल ईद सीज़न में गुज़िरियल साल जी भेट में कारोबार तक़रीबन 86% घटि रिकॉर्ड कयो वियो। साल 2020 में ईद उल फितर जो सेल्स सीज़न मुल्की तारीख़ जो बदतरीन ईद सेल सीज़न रहियो आहे। 2 महीना लॉकडाउन खां पोइ कराची जूं मार्केटूं 11 मई खां 23 मई जे दौरान खुलियूं। गर्मी जी शिदत ऐं वापारियुनि नुमाइंदनि जी सख़्त दबाव बावजूद सिंध हुकूमत इफ़्तार खां पोइ बाज़ार खोलण जी इजाज़त न ॾिनी हुई ऐं दुकान 4 वॻे बंदि करण जी पाबंदी ईद खां 1 ॾींहुं ताईं बरक़रार रही। गुज़िरियल साल ईद सेल 35 अरब रुपया थी आहे, जॾहिं त हलंदड़ साल मुश्किल सां 5 खां 6 अरब रुपयनि जो वापार थियो। जेकॾहिं सिंध हुकूमत इफ़्तारी खां सहरी ताईं कारोबार करण जी इजाज़त ॾिए हा त इहो 10 खां 12 अरब ताईं पहुची वञे हा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।